अवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार टीवी ऐं आउं आहियां ज़ुल्कारनैन हैदर। हाणे ख़बर शामिल कंदासीं कोटड़ी कबीर मां मौलाबख्श थेबो जी। नाज़रीन, कोटड़ी कबीर हायर सेकेंडरी स्कूल में उस्ताद ख़ादिम हुसैन जलवानी, उस्ताद जानन कीरियो ऐं उस्ताद खान मोहम्मद सेतो जी मेज़बानी हेठि उस्ताद उमेद अली थेबो जी अलविदाई तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में गस्ता तालका मेरापुर जे सीनियर नायब सदर अब्दुल सत्तार राजपर, नायब सदर उस्ताद नसीर नांगोर, उस्ताद अनवर अली चांग, उस्ताद शुक्रदीन मुगल, उस्ताद असदुल्लाह हाले पोटो, टीईओ मेरापुर गुलाम मुस्तफ़ा मेमून, उस्ताद कुर्बान अली सेतो, शहरी इताद सदर साफ़ी मौलाबख्श थेबो ऐं ॿियनि मोअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जो एज़ाज़ी मेहमान गस्ता तालका मेरापुर सदर निसार अहमद आमिर, उस्ताद बशीर अहमद मेमून, उस्ताद गुलाम हुसैन उलियो, उस्ताद दरगाही खान चन्ना हुआ। तक़रीब में उस्तादनि अॻवाननि दोस्तनि रिटायर्ड थींदड़ उस्ताद उमेद अली थेबो के नोटनि ऐं गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते उमेद अली थेबो ख़िताब कंदे चयो त मां अॼु ॾाढो ख़ुशि आहियां जो अल्लाह ताला जे करम ऐं फज़ल सां सर्विस जा 60 साल पूरा थिया आहिनि ऐं जेरे रिटायर थियो आहियां। मुंहिंजा केतिरा ई शागिर्द वॾनि वॾनि उहिदनि ते सरकारी मुलाज़िम आहिनि, जेका मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे। ॾिसंदा रहो ख़बरचार टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।